ॾियारी मल्हाईंदा आहियूं छो त राम भॻवानु 14 साल जो वनवास पूरो करे अयोध्या आया हुआ। पर ॾियारी जे ॾींहुं पूजा कबी आहे माता लक्ष्मी ऐं गणेश भॻवान जी। पर लक्ष्मी माता सां गॾु त हमेशह विष्णु भॻवान जी पूजा थींदी आहे। पोइ ॾियारी ते लक्ष्मी ऐं गणेश जी पूजा छो थींदी आहे? ही सभु सुवाल असां सभिनीनि खे कॾहिं न कॾहिं मन में ईंदा आहिनि। त अचो ॾिसूं था कि हिन जे पुठियां कारण छा आहिनि। सनातन धर्म ॾाढो विशाल आहे। हू कंहिं हिकिड़ी घटना या हिकिड़ी कहानी सां जुड़ियल कान्हे, पर हर युग में जेके घटना थींदी वियूं हू सभु जुड़ी करे कहानियूं ठहंदी वियूं। ॾियारी जो इतिहास बि सतयुग सां शुरू थींदो आहे, जॾहिं समुद्र मंथन थियो। समुद्र मंथन मां अमृत ऐं विष सां गॾु गॾु 14 रत्न निकिता। तंहिंमां लक्ष्मी माता बि निकिती हुई। जीअं त लक्ष्मी माता कार्तिक अमावस्या जे ॾींहुं समुंड मां निकिता हुआ। तंहिंखां पोइ हर साल कार्तिक उमास ते लक्ष्मी माता जी पूजा करणु लॻा, जेको अॼु ताईं बि जारी आहे। त ॾियारी हिकु तरह सां लक्ष्मी माता जो जन्मोत्सव बि आहे। ऐं संयोग जी ॻाल्हि ईअं थी कि जॾहिं त्रेता युग में राम भॻवानु रावण खे मारे अयोध्या वापसि अचनि था, हू ॾींहुं बि कार्तिक उमास जो ॾींहुं हो। ऐं छो त राम भॻवान जे स्वागत में ॾीया ॿारिया विया त उहो ई दीपावली जे नाले सां प्रसिद्ध थी वियो। हाणे इहो त सम्झ में अची वियो कि दीपावली ते ॾीया राम भॻवान जे स्वागत में ॿारिया विया ऐं लक्ष्मी पूजा लक्ष्मी माता जे जनम जो ॾींहुं मल्हायो वियो। पर हिकिड़ो सवाल अञा आहे कि लक्ष्मी माता सां गॾु गणपति भॻवान जी पूजा छो थींदी आहे? त हुन जी कथा कुझु ईअं आहे। समुद्र मंथन खां पोइ विष्णु भॻवानु लक्ष्मी माता सां शादी कनि था ऐं हुननि खे धन ऐश्वर्य जी देवी ठाहे था छॾनि। लक्ष्मी माता धन ऐं वैभव खे लुटाइण जे लाइ कुबेर भॻवान खे पाण सां गॾु रखनि था। पर कुबेर भॻवान एॾा कंजूस हुआ कि हू कंहिंखे कुझु ॾियण जी कान कंदा हुआ। माण्हू केतिरी बि पूजा आराधना कंदो हो पर हुननि खे कुझु मिलंदो कान हो। हीउ ॾिसी करे लक्ष्मी माता ॾाढी दुखी थी वई ऐं विष्णु भॻवान सां ॻाल्हि कयूं त विष्णु भॻवानु चयो, तव्हां हिकिड़ो दफ़ो गणेश भॻवान सां ॻाल्हाए ॾिसो, ॾाढा बुद्धिमान आहिनि, तव्हांखे कुझु न कुझु उपाय ज़रूरु ॾींदा। माता लक्ष्मी गणपति भॻवान खे सॾु था कनि। जीअं गणपति बाबा अचनि था, पेरे पवनि था, सॼी ॻाल्हि ॿुधनि था ऐं पोइ चवनि था, मां तव्हां सां हिकिड़ी ई अरदास कंदसि कि मां सभु संभाले वठंदसि, पर धन ऐश्वर्य तव्हां हुननि खे ॾिजो जंहिंजो मां नालो वठां, कारण न पुछिजो। माता लक्ष्मी तथास्तु चवनि था ऐं हुन खां पोइ गणपति भॻवानु ॿिन्हिनि हथनि सां धन ऐं ऐश्वर्य जी वर्षा करणु लॻा। सभिनीनि खे ख़ुशि ॾिसी करे माता लक्ष्मी बि ॾाढा ख़ुशि थिया। त इहा ई कहानी आहे कि दीपावली ते पूजा लक्ष्मी ऐं गणपति जी थींदी आहे। त दीपावली सां जुड़ियल ही सभु कहानियूं हुयूं जो पाण में जुड़िजी वियूं। दीपावली जा रीति रिवाज जेके अॼु असां कंदा आहियूं, ॾीया ॿारींदा आहियूं, लक्ष्मी ऐं गणपति जी पूजा कंदा आहियूं, ही सभु पुरानी कहानियूं जुड़ियल हुयूं। त ॾियारी ते बि ख़ूब ख़ुशियूं मल्हायो। माता लक्ष्मी सभिनीनि खे ऐश्वर्य ऐं धन जी वर्षा कंदी रहे। ख़ुशि रहो, खिलंदा रहो, खिलाईंदा रहो, कॾहिं पंहिंजे लाइ कॾहिं पंहिंजनि जे लाइ। जय झूलेलाल।